अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि वीगोटेल मोबाइल में बैरिड कॉल जी सेटिंग कीअं कबी आहे। बैरिड कॉल उहा हूंदी आहे जंहिंमें मतिलबु तव्हां को बि नंबर डायल कंदा हो त उहो कॉल कंहिं न वेंदी आहे, लिखिजी ईंदो आहे बैरिड कॉल। बसि उहा सेटिंग तव्हांखे मां नंढड़ी वीडियो में ॿुधायां थो अॼु। हाणे तव्हांखे को बि नंबर डायल कयो हिते, तव्हां को बि नंबर हिते जीअं मां डायल कयां थो, हीअ मथे नंबर आहे, हिन ते मां कॉल करे थो ॾिसां। हीअ ॾिसो बैरिड कॉल लिखिजी थो अचे। हाणे इहा सेटिंग तव्हांखे मां ॿुधायां थो त कीअं कजे। हाणे बैक वञो, मोबाइल जी सेटिंग में अचो। हिते सेटिंग में अचण खां पोइ कॉल सेटिंग ते अचो, चौथे नंबर ते लिखियलु अथव। उन खां पोइ सिम 2 में हिकिड़ी सिम आहे जेका 2 में पियल आहे, इन करे हिन ते ओके कजो तव्हां। उन खां पोइ चौथे नंबर ते लाइन स्विचिंग लिखियलु आहे, उन ते अचो। हाणे इहो लाइन 2 जेका लिखियलु आहे हिनखे 1 ते बीहारणो आहे तव्हांखे। 1 ते तव्हां टिक कजो हिनखे। 1 ते टिक करण खां पोइ तव्हां कंहिं बि नंबर ते कॉल कजो। मां बैक अची वरी हिन नंबर ते कॉल करे थो ॾिसां। हीउ नंबर मुंहिंजो ई आहे जंहिंमें मां रिकॉर्डिंग कयां थो मोबाइल में। हिन जे करे हाणे मूं ॾे ई कॉल ईंदी मुंहिंजी हिन मोबाइल ते। हीअ हाणे मूंखे कॉल अची रही आहे, हिन जे करे वीडियो पंहिंजे लेखे स्किप थी वेंदी। सो दोस्तों, एतिरी सेटिंग करण खां पोइ उमेदु आहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो।